डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मुर्तज़ा भुट्टो। ब्रेकिंग न्यूज़ शामिल कंदासीं। गोसपुर ऐं भरपासे वारे इलाइक़नि में चाबी चोरनि जो आज़ार घटिजी न सघियो। 3 ॾींहं अॻु करमपुर थाणे जे जमाल पुलिस पिकट जी हद मां चोरी थी वियल मोटरसाइकिल हद जी पुलिस वापसि न कराए सघी। मुतासिरनि जो बदअमनी ख़िलाफ़ जमाल चौकी जे इंचार्ज ऐं करमपुर पुलिस ख़िलाफ़ गुल हसन बयो, अब्दुल्ला बयो, आसिफ बयो ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे जमाल पुलिस ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया अॻियां ताईं चयो त गोसपुर ऐं जमाल वारे इलाइक़े में चाबी चोरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं सबबि मोटरसाइकिल चोरी थियण रोज़ जो मामूल बणियल आहिनि, जंहिंजो इतला करमपुर थाणे जे जमाल पुलिस पिकट खे ॾिनो आहे, पर जमाल पुलिस कख वञी बीणो नाहे कयो, जेका ॻणती जोगी ॻाल्हि आहे। वधीक मुज़ाहिरीन SSP कश्मोर खां मुतालबो कयो आहे त बिना के देर जे असांजे एहतजाज जो नोटिस वठी मोटरसाइकिल वापसि कराए ज़िले में अमन अमान वारी सूरतहाल खे बहितर बणायो वञे।